अदा ही कहाणी आहे वॾड़नि जो अकुल। कंहिं मुल्क में हिकिड़ो बादशाह हुकूमत कंदो हो। बादशाह त पाण अलाह पाक आहे, पर हिन कूड़ी दुना जो बादशाह हो। उन बादशाह खे हिकिड़ी वॾोर धीउ हुई, जीअं त ॿियो को बि औलाद कोन हुअसि। तंहिं करे उन शहज़ादी सां ॾाढी दिलि हुअसि। शहज़ादी सां बादशाह घणो मोहबत कंदो हो। बादशाह शहज़ादी जे शादी लाइ अहिड़ा ॾुखिया शर्त विझी छॾिया हुआ जो को बि शादी जो ख्वाहिशमंद उहे शर्त पूरा न करे सघियो। जेको बि शहज़ादो या अमीर बादशाह वटि संग लाइ ईंदो, शहज़ादी जे संग लाइ जेको बि बादशाह वटि ईंदो, सो शर्त पूरा न करण सबबि तमामु ख्वार ख़राब किनो थी मोटी वेंदो। उहा ॻाल्हि मुल्कनि मां पधरी थी वई। आख़िर कंहिं ॾूरांए मुल्क जे शहज़ादे ताईं उहा हक़ीक़त वञी पहुती। जॾहिं उन शहज़ादे वटि वञी ख़बर पहुती, जीअं शहज़ादी जी सुहिणी दानाई हक़ ॿुधी मथसि परपुट आशिक़ थी पियो। अणे ॾिठे शहज़ादी ते आशिक़ थी पियो। दिलि में पको इरादो कयईं उन शहज़ादी सां ज़रूरु शादी कबी, न त सॼी उमिरि ईअं कुंवारो रहबो। कुदरत सां उहो शहज़ादो पंहिंजे पीउ माउ खे अकेलो पुटु हो। तंहिं करे ख़्यालु कयईं जेकॾहिं हिन ख़बर जी पीउ माउ खे ख़बर पइजी वियो त उहे हरगिज़ इजाज़त न ॾींदा। तंहिं करे हिकिड़े ॾींहुं सवाइ कंहिं नौकर चाकर यारनि दोस्तनि खे ॿुधाइण जे अकेले सर घोड़े ते चढ़ी कुझु खाधे पीते जो सामान पाण सां खणी उथी पंधु पियो। वरी तो वकिलींदो आख़िर मुसाफ़िरी कंदे मिणज़ुलूं हणंदे हिकिड़े ॾींहुं अची उन बादशाह जे बादशाही में सड़ियो। शहज़ादे मुसाफ़िर खानो पुछी वञी उते आराम कयो। 3 ॾींहं शहर खे ख़ूब घुमी फिरी ॾिठईं। आख़िर चौथे ॾींहुं ठही टुकी बादशाह जे दरबार में अची पहुतो। शहज़ादे निहायत अदब सां झुकी बादशाह खे सलाम कयो। जंहिं काणस धारे मुल्क जो ॾिसी चङो आदर भाउ ॾिनो ऐं पोइ काणस हाल वाल पुछणु लॻो। शहज़ादे पंहिंजो नालो निशान ॿुधाए चयो त जींदा क़िबला बादशाह सलामत, ग़ुलामी जे आसर की ख़िदमत में हाज़ुर थियो आहियां। बादशाह संदसि मतिलबु सम्झी वियो। चयईं, ए शहज़ादा दुनिया जो दस्तूर आहे त को बि जवान धीउ माइटनि जे घर में कान थी सूंहे। तूं बि तमामु ॾूरांए मुल्कां सफ़र करे हिते पहुतो आहीं, पर आउं पंहिंजे फ़ैसिले लाइ लाचार आहियां जो मूंखे के शर्त विझी छॾिया आहिनि। जेको बि शख़्स मुंहिंजा उहा शर्त पूरा कंदो सो ई उहा उमेदु माणींदो। ॿी हालत में संदसि समूरो माल मिल्कल खसे ख्वारो ख़राब करे पंहिंजे मुल्क ॾांहुं उमाणियो वेंदो। शहज़ादे उहा हाल ॿुधी अदब सां जवाबु ॾिनो, साईं, जंहिंजी हर हुकुम जी तामील करण लाइ हाज़ुर आहियां। अव्हां जी हर हुकुम अखियुनि ते आहे, महिरबानी करे शर्तनि खां आगाह करियो। तंहिं ते बादशाह चयुसि, ए जवान, ए शहज़ादा, पहिरियों शर्त उहा आहे, जेकॾहिं तूं शादी जे लाइ जंज आणींदे उन में को पीर मर्द या पीरसन औरत न हुजे। उहा शर्त ॿुधी बादशाह जो पहिरियों शर्त ॿुधी शहज़ादे जो जवाबु ॾिनो, ईअं साईं, बिल्कुलु ईअं ई थींदो। कसूर जी हालत में सज़ा जो हक़दार आहियां। ॿिए ॾींहं ते शहज़ादो बादशाह खां शादी जे ॾींहुं वठी वतन ॾांहुं वापसि वरियो। अची शादी जे तयारियुनि में लॻो, पर उहो पीर मर्द ऐं पीर ओड़ी औरत जी न वठी अचण जो शर्त पियल हो। तंहिं करे केसि ॾाढो मुंझाए विधो, छो त संदसि पीउ ऐं माउ झूर पोड़ा हुआ। उन्हनि खां सवाइ शादी में को मज़ो ॾिसण में कोन आयुसि। वरी जो संदसि पीउ इहा ॻाल्हि ॿुधी, तंहिं चयुसि, बाबा, तूं अञा ॿार आहीं। हीअ त हिकिड़ो शर्त आहे, पर बादशाह ॿिया अलाए कहिड़ा शर्त विझे। तंहिं करे असांजो तोसां गॾु हुजणु तमामु ज़रूरी आहे। उहा ॻाल्हि ॿुधी शहज़ादो वेतर मुंझी पियो। हाणे करियां छा? नेठि हिकिड़े ॾींहुं पीउ खे वेही ॻाल्हि करे ॿुधाईंसि। जंहिं चयुसि, पुट, घबरा न, उहा तमामु ख़सीस ॻाल्हि आहे। तूं ईअं कर जो 2 काठ जूं वॾियूं पेतियूं ठाराए पाण सां गॾु खण। उन्हनि मां हिकिड़े में आउं पाण वेंदुसि ऐं ॿिए में तुंहिंजी माउ खे विहारींदासीं। पोइ उहे 2 पेतियूं जंज जे सामान सां हलंदियूं, जंहिं करे कंहिंखे को बि शक कोन पवंदो, ऐं तुंहिंजी शादी बि खाई ईंदासीं। शहज़ादे समूरी ॻाल्हि सम्झी हिकदमि काठ जूं 2 वॾियुनि पेती ठाराइण जो हुकुम ॾिनो। जंज जो समूरो इंतज़ाम करे शहज़ादो कुंवार जे मुल्क ॾांहुं रवानो थियो। सामान सां गॾु उहे काठ जूं 2 पेतियूं बि हुयूं, जंहिं मां हिक में संदसि पीउ ऐं ॿिए में पंहिंजी माउ खे विहारियूं हुई। बसि उन्हनि बुज़ुर्गनि खां सवाइ ॿियो को बि अचे मथे वारो शख़्स जंज में शामिलु कोन हो।
जन मंज़िलूं कंदे अची कुंवार जे मुल्क में पहुतई ऐं सिधो अची शाही महिमान में क़याम कयईं। बादशाह पंहिंजे अमीरनि वज़ीरनि खे साण करे हुननि जी सुध संभाल आयो, जन जी चुकास कयईं, पर खेसि को बि अछे मथे वारो पीरसन बिल्कुलु नज़र न आयो। उते दिलि जा थियसि पहिरें शर्त जी पोइवारी थी आहे। पोइ ख़ुशि थी मालात ॾांहुं वापसि वरियो। मालात में पहुची शहज़ादे खे घुराए चयईं, हिकिड़ो शर्त बिल्कुलु बराबरि पूरो कयो अथई, पर हाणे ॿियो शर्त बाक़ी आहे। जेकॾहिं उहो पूरो कंदे त पोइ ॿिए ॾींहं ते शादी जो इंतज़ामु कयो वेंदो। शहज़ादे बादशाह जी ॻाल्हि ॿुधी अर्ज़ु कयो, जीअं त क़िबला बादशाह सलामत हुकुम कयो, ऐं हर शर्त पूरी करण लाइ तयारु आहियां। बादशाह चयसि, चऊं ॿियो शर्त इहा आहे त सुभाणे सुबुह जो जेतिरा माण्हू तुंहिंजे जंज में आहिनि उन्हनि जे हिसाब सां ओतिरा टोया, उन्हनि जे ओतिरा मट शरबत जा अव्हांखे ॾिना वेंदा, जेके अव्हांखे हिकिड़े ॾींहं में शाम ताईं सभु खाई पी ख़तमु करणा आहिनि। जेकॾहिं उन्हनि मां शाम ताईं कुझु बची पियो या किथे उछल नज़र आयो, तव्हांजो समूरो सामान ज़ब्त कयो वेंदो ऐं सॼी जंज खे ख़्वार ख़राबु करे हितां कढे छॾिबो। उहा शर्त ॿुधी शहज़ादो हिको बिको थियो। ख़्यालु कयईं, एतिरो अन्न ऐं पाणी हिकिड़ो माण्हू हिकु ॾींहं में कीअं खाई पी सघंदो। पर फिको मुंहुं करे बादशाह सां हो कयईं ऐं मोटी अची जंज सां मिलियो। फ़िक्र में पइजी वियो, अची परेशान पइजी वियो त आख़िर छा कजे। काई ॻाल्हि दिमाग़ में कोन पियो अचेसि, छा करियां। नेठि ख़्यालु कयईं छो न पीउ मां सां खणी सलाह कयां। सो जॾहिं हव मों टरियो तॾहिं वॼा वठी पेती जो कुल्फ खोलियईं, सॼी हक़ीक़त पीउ खे करे ॿुधाईंसि। पिणु सॼी ॻाल्हि ॿुधी पुट खे चयो, बाबा परवाह न कर, चांवरनि जी खपाइण जी सलाह तोखे ॾियां थो, बाक़ी शरबत जी सलाह वञी पंहिंजी माउ खां पुछजांइ। जॾहिं सुबुह जो तोखे बादशाह वटां अन्न मिले तॾहिं हिकदमि ईअं कजांइ जो पहिरियों हिकिड़ो टोयो चांवरनि जी रधे सॼी जंज में विराए ॾिजांइ। ज़ाहिर आहे उहो टोयो उन माण्हुनि में दाणो दाणो थी पवंदो ऐं अहिड़े तरह हिक खां पोइ ॿियों ऐं टियों टोयो रधाए माण्हुनि खे पियो ॾिजांइ। आउं सम्झां थो ईअं करण सां शाम ताईं को बि कणो चांवरनि जो बाक़ी न रहंदो, बाक़ी हूअं ॻाल्हि खे पूरो न पइजी सघिबो। उहा ॻाल्हि ॿुधी शहज़ादो वरी माउ जी पेती खोले खणण शरबत जी सलाह वठणु वियो। उन में पिणस वांगियां ॿुधायल हक़ीक़त वांगुरु खेसि सलाह ॾिनी। चयईं, पुट अवल हिकु मट शरबत तयारु करे जंज में विराइजांइ जो इहे हिकु हिकु ढुक थी पवंदो। अहिड़े तरह ॿियों ऐं टियों, पोइ वारे वारे सां वञा मट ख़लास कंदो। अहिड़े अटकल कंदे शाम खां अॻु न शरबत जो ढुक रहंदो ऐं न चांवरनि जो कटो। शहज़ादे पीउ माउ जी उहा सलाह ॿुधी दिलि जा कयईं, बेफ़िक्र थी अची सुम्ही पियो। फेरनि सां सुबुह थियो। बादशाह शहज़ादे खे घुराए जेतिरा माण्हू हुआ ओतिरा टोया चांवरनि जा ऐं ओतिरा मट शरबत जा ॾिना। वरी बि साॻियो ताक़ीद कयईं, जीअं सांझी ताईं उन्हनि मां कुझु बि न बचे ऐं सभु खाई पी छॾिजे। शहज़ादे बादशाह खे जवाबु ॾिनो, बादशाह सलामत ईअं ई थींदो। सभु मट शरबत जा अन्न सूदा खणाए अची जंज में पहुतो। पहुचण शर्त रातो की ॿुधायल अटकल वांगुरु चांवर रधईं ऐं शरबत ठाहे वियो। न्याणियुनि खे खाराईंदो पीआरींदो तव्हांजो शाम खां अॻु ई सभु चांवर ऐं मट शरबत जा ख़तमु थी विया। हीअ अमर हर तरह सां आसूदो ऐं बेफ़िक्र थी वेही रहियो। जॾहिं सांझी थी बादशाह बची पहुतो। हिन सम्झो थी शर्त ज़रूरु शहज़ादो पूरो न करे सघंदो, पर हिते पहुची ॾिठईं सभई चांवर ख़तमु ऐं शरबत जा मट धोता पिया आहिनि। उते ॾाढो अजब लॻसि, परेशान थी बीही रहियो। हूअं त ख़्यालु हुअसि शहज़ादी वरी वटसि ई रहंदी ऐं हीउ शहज़ादो ॿिनि शहज़ादनि वांगुरु शर्त हाराए ख़्वार ख़राबु तड़िजी वेंदो। पर हाणे त बादशाही ज़बान खे पाणी ॾियणो पियुसि। वाइदे मूजिबि शहज़ादे खे धीउ जो संगड़ो ॾियणो पियुसि। सो नेठि राति जो खेसि निकाह विझी पंहिंजी न्याणी जो संग ॾिनई ऐं वठी वञी मालात में रहियसि। सुबुह जो जॾहिं दस्तूर मूजिबि शहज़ादो पंहिंजे सोहरे सां गॾिजण लाइ आयो, ॻाल्हि कंदे बादशाह पुछियसि, अबा ॾे ख़बर, धीउ सा तोखे ॾिनुमि सा ॾिनुमि, हाणे तोखे ॾुतो कीर थणनि में कोन पवंदो। पर इहा ॻाल्हि त मूंखे ॿुधा, इहा कुल तुंहिंजी या कंहिं ॿिए जो? हूअं त तो जहिड़े नंढे जुमार जवान में अहिड़ो असुल न थी सघंदो। जीअं हुजे हा त एतिरा सारा शहज़ादा अॻ में मुफ़्त में ख़्वार ख़राबु थी हितां न वञनि हा, कॾो की शहज़ादी खे माणे वेठा हुजनि। उहो ॿुधी शहज़ादे हिकदमि जवाबु ॾिनसि, जीअं साईं जन फरमायो तीअं दुरुस्त आहे। उहा कुल बराबरि मुंहिंजी कोन्हे। हाणे अचो त उन्हनि बुज़ुर्गनि सां मिलायूं
ईअं चई बादशाह खे वठी आणी पंहिंजे माउ पीउ वारे पेतनि जे साम्हूं बीहारियईं। उन्हनि जा कुल्फ खोले पंहिंजे पीउ माउ खे ज़ाहिर कंदे बादशाह खे अर्ज़ु कयईं कि भला हीउ मुंहिंजो वालिद ही वालिद आहे, जंहिंजी सम्झाणी अकुल सां ही शर्त पूरा कया अथऊं। बादशाह हिन शहज़ादे जी हिमत ते ॾाढो ख़ुशि थियो। हिन जे पीउ माउ खे वॾे इज़त सां मिलियो ऐं चवणु लॻो, उहो ठीकु आहे। जेको माण्हू वॾनि माण्हुनि जे अकुल सलाह सां हलंदो सा कॾहिं बि दुनिया में ख़ता न थी सघंदो। ईअं हिन कहाणी जी पुॼाणी थी। दोस्तों, उमेद कयां थो त हीअ कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। कहाणी पसंदि अचण ते हिन वीडियो खे लाइक कंदा। जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कंदा। दोस्तों, हिन वीडियो खे लाइक करे पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। दोस्तों, मिलंदासीं नई कहाणी में। हिन वक़्तु अल्लाह।